नाज़रीन, मीरभा गोरचाणी भरपासे जे इलाइक़नि में कोरोना ऐं लॉकडाउन सबब जिते मुख़्तलिफ़ कारोबार सख़्त मुतासिर थिया आहिनि, उते ज़रई शोबे खे बि वॾो छेहो रसियो आहे, पर हुकूमत पारां आबादगारनि खे को ख़ासि पैकेज ई नाहे ॾिनो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे अमजद रुस्तमाणी। ॿुधायां त कोरोना वबा जी जेका टी लहर आहे, इन में दुनिया जो हर तबिको तमामु घणो मुतासिर थियो आहे। वाहिद तबिको इहो ज़राइत आहे जेको पंहिंजे मुल्क सां कुलो कुले में ॾेई बीठल आहे, ऐं ही वाहिद तबिको आहे निंदण को जंहिंजो न को धणी न साईं। पाणी जे हिसाब सां, बरसातुनि जे हिसाब सां, हर हिसाब सां हिन तबिके खे जेको सो पोइते रखियो थो वञे। अचो त हिते ज़राइत सां वाबस्ता ज़मीनदार ऐं हारी तबिके जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। कोरोना जी टी लहर आई है जंहिंमें हर तबिको मुतासिर थियो, दुनिया जो हर तबिको मुतासिर थियो आहे। उनमें सिर्फ़ु वाहिद इहो तबिको ज़रात इहो आहे जेको कुलो कुले में मिलाए हली रहियो आहे, जंहिंजो को बि उपाउ वठण लाइ तयारु कोन्हे। ज़रात खातो ई आहे जेको हली रहियो आहे, बाक़ी न सभु शइ सां सभु सिस्टम हले पियो। जेको कोरोना हींअर हिन वक़्तु कोरोना जो प्रोग्राम हले पियो, इन में बि असांखे का बि अञा मदद का बि गवर्नमेंट न कई आहे। हे लॉकडाउन लॻा पिया आहिनि, ॿिया लॻा पिया आहिनि, ऐं ॿी करे त असांजा जेके फसल जंहिं साल भला थियनि उन साल असांजे बारिशुनि ॿियनि असांजी तबाही मचाए छॾी। तॾहिं बि असां सां गवर्नमेंट को बि अॼु ताईं बि प्रोग्राम को बि गवर्नमेंट असां ग़रीबनि लाइ या असां कंहिंजे लाइ बि आबादगारनि लाइ का बि सोचियो ई कोन त छा थींदो आहे, छा करिणो आहे, छा न आहे। न का असांखे सिमनाले जी का सहूलियत, न कुझु, न त को असांखे को अहिड़ी का माफ़ कई वञे, का ढल आहे या वग़ैरह आहे या कुझु आहे, उहा बि त असां लाइ कोन्हे को प्रोग्राम। अॼु ताईं बि अञा ताईं गवर्नमेंट असां सां को बि तावन न करे चुकी आहे। तंहिंमें असांजा हेल साल बि फसल अलाह जे तरफ़ां भला थिया आहिनि। सभु बंदि आहे। अॻे वारे बरसातूं पियो पयूं, ॿोॾि पई न, उनजे करे असांजा फसल अॻे तबाह थी विया। हींअर जेके फसल आहिनि असांजा सुठा थिया आहिनि। सेब हाणे बरसाति वरी ॿुधाइनि पिया, उनमें का शइ असांखे फंड का शइ मिलियो अॻ में बि कोन गवर्नमेंट जे तरफ़ां, ऐं हींअर बि गवर्नमेंट जे तरफ़ां बंदि आहे। हाणे मिले त का शइ कोन्हे असांखे। इहो मनी जो टुकड़ो जेको आहे फसल हारी नारी थींदो आहे ग़रीब माण्हू। हाणे असांजे अॻे बरसातुनि में घर तबाही करे छॾी, हींअर बि हाणे असांखे मिले कुझु कोन थो। हाणे भला को तावन कंदो थींदो छा न, जेको पाणी नेकाल बेकाल सिमनालो ॿियो आहे कोन। अॻे वारे बि असांजा फसल तबाह थी हलिया। हींअर बि बरसातूं वॾियूं ॿुधाइनि पिया, इन में वरी नेकाल न हूंदो त पोइ असां लाइ त कहिड़ी सहूलियत हूंदी। असां ग़रीबनि जो वरी उहो ई तबाही आहे। मुज़फ़र नवाणी, महरान टीवी, मीरवा गोरचाणी।